केॾी अनमोल कथा है। हिकिड़ी ॿी बि तव्हांखे छोटी घटना ॿुधायां मातम जी, पोइ वरी असां कथा में प्रवेश कयूं। चओ हरे राम। हिकिड़ा सेठ जी हुया, वो एक बार अनजाने में हिकिड़ी कथा में हली विया। कोई जीअं हूंदा आहिनि न भाई, कंहिं चयो आहे त वञिणो पवंदो है न, कंहिं मिट माइट सत्संग करायो आहे त वञिणो पवंदो, कंहिं निमंत्रण ॾिनो आहे त वञिणो पवंदो, निभाइणो पवंदो। के कोई हिकिड़ो सेठ हुयो ईअं ई हली वियो त उते संत भक्तमाल जी कथा पिया कनि। वञी वेठो। हाणे संतन कथा में कंदे कंदे पंहिंजे भाव में इहो चयो कि भैया जीअं भागवत में भगवान श्री कृष्ण पाण समायल आहिनि, तीअं ई भक्तमाल में सभिनीनि भक्तनि जो वो कृपा जेकी आहे उहो समायल आहे। इहे वचन उहे उन्हनि चया। उन सेठ इहे वचन ॿुधिया। पूरी थी कथा, संतन वटि आयो। चई बाबा तव्हां जेके वचन चया कि भक्तमाल में सभिनीनि भक्तनि जो वास आहे, उहो सच आहे? चयूं बिल्कुलु सच आहे। तो वो बाबा ये भक्तमाल जी पोथी मूंखे ॾींदव? छो भाई तूं छा कंदे? चई न बसि तव्हां ये वचन चया, इन्हनि वचननि खे विश्वास करे मां मञियां थो, ये पोथी मूंखे ॾियो, मां घर में रखंदुमि। संतन ॾिठो भाई कोई प्रेमी आहे, ठीकु आहे, हिकिड़ी भक्तमाल जी पोथी हुनखे ॾिनऊं। चयो संभाल जा, चङी तरह रखजा, साफ़ सुथरी जगह ते रखजा, रोज मथो टेकजा। जी साईं। घर खणी वियो, ॿारनि खे ॾिनई, चई चङी तरह विराजमान कयो। पंहिंजे हिकिड़े पुट खे इशारो करे सम्झाए छॾी। चई ॿुध पुट, केवल तोखे तो ॿुधायां, ध्यानु ॾिजां। जी पिताजी। जॾहिं मुंहिंजो आख़िरी समय हुजे न, तो सेठ तो चए जॾहिं मुंहिंजो आख़िरी समय हुजे, प्राण निकिरण वारा हुजनि, त तूं हिकु कमु कजां, हे भक्तमाल जी पोथी खणी अचिजां, मुंहिंजी छाती ते रखजां। बसि एतिरो कमु कजां। ठीकु आहे पिताजी। हाणे समय गुज़रियो, उन सेठ जो आख़िरी समय आयो। जॾहिं लॻो कि हाणे बसि प्राण निकिरण वारा आहिनि, त पंहिंजे पुटनि खे इशारो करणु लॻो, अरे जेको यादि कयो यादि कयो, कंहिंखे यादि ई न अचे। नंढो पुटु जेको हुयो उनखे यादि अची वई ॻाल्हि कि बाबा चयो हुयो भक्तमाल जी पोथी काथे लॻाइजां? छातीअ सां, हृदय सां लॻाए छॾिजां। चओ हरि राम। हृदय सां लॻाइजां। वो तड़फे पियो, ओॾी महिल हुनजा प्राण निकिरण वारा हुया। तुरंत ॿार खणी आयो, बालक अची करे पंहिंजे पिता खे भक्तमाल ॾिनई। हुन जेको सेठ हुयो उन छाती सां भक्तमाल लॻाई। जीअं लॻाई त अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, रोअण लॻो। हिकिड़े पुट पुछियो बाबा तव्हां रो छो था, सभु ठीकु त आहे? तॾहिं उन पंहिंजी वाणीअ में छा चयो ख़बर अथव? उन सेठ चयो कि उन संत जा हिकु हिकु वचन, हिकु हिकु अखर सत्य हुयो। कहिड़ो वचन? सेठ चए थो कि उन संत चयो हुयो कि भक्तमाल में भक्तनि जो वास आहे। अरे पुट मां तव्हांखे छा ॿुधायां, हिन महिल मुंहिंजा प्राण निकिरण ई वारा आहिनि। छो जो यम जा दूत साम्हूं बीठा हुया, उहे मुंहिंजा प्राण वठण आया हुया। अच्छा बाबा, पर जीअं हिन मुंहिंजे पुट हिन छाती सां लॻायो आहे भक्तमाल खे, पहिरियों त हिते साम्हूं बीह करे यमदूत नज़र पिया अचनि, मुंहिंजा प्राण वठण आया हुया, पर हाणे मूंखे साक्षात भगवान जा भक्त सभु नज़र था अचनि कि उहे मूंखे वठण आया। एक केवल भक्तमाल जी पोथी अंत समय हृदय सां, छाती सां लॻाइण सां इहो लाभ कि उन दर्शन करे वरितो कि सभु भक्त मुंहिंजे लाइ बीठा आहिनि। सोचो, संत चवनि था पोइ जीवन भर अगरि कोई हृदय सां इन कथा खे लॻाए, इन प्रेम खे लॻाए, त उनजो कहिड़ो बेड़ो पार थी वेंदो। चओ हरे राम। भक्तमाल में पहिरियों श्लोक अथव, भक्त भक्ति भगवंत गुरु। ध्यान ॾिजो भाई, भक्त भक्ति भगवंत ऐं गुरु, ये चार चवनि था चतुर नाम वपु एक। नाला चार आहिनि पर अथव हिकु ई। केर केर? भक्त भक्ति भगवंत ऐं गुरु। मता कोई भेद करे। कई बार थींदो आहे संतन में, भक्तन में, भगवान में, भक्ति में भेद अची वेंदो आहे। भेद अची वियो यानी असां कोई सत्संगी ना आहियूं, कोई असां भक्त ना आहियूं, कोई प्रेमी ना आहियूं भाई। चओ राम। जेको सेवक चए न कि मुंहिंजा गुरु भगवान वांगुर आहिनि, ध्यान ॾिजो, जेको सेवक चए कि मुंहिंजा गुरु भगवान वांगुर आहिनि, त सम्झी वञिजो उहो सेवक पूरो ना आहे, अधूरो आहे। छो? अगर कोई सेवक ईअं चए
भगवान वांगुर न मुंजा गुरु त मुंजा भगवान ही है वो सेवक पूरो है। चओ हरि राम। ये असांजा वचन कोने हो भाई, भक्त माल जा वचन तो भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपो एक, इनके पद वंदन किए नाशे विघन अनेक। कोई इन्हनि की केवल प्रणाम ही करे, प्रणाम केवल मात्र सा कई पाप नाश थी वेंदा, जन्मन जन्मन जा पाप नाश थी वेंदा। कोई प्रेम सा उन्हनि जी सेवा करे बस। चओ राम। सेवा जो ॾाढो महत्व है। भक्तन जी सेवा सा सभिनीनि खां पहिरों भगवान राजी थींदा आहिनि। असां हिकिड़े संतन जा वचन ॿुधूं पिया, ॾाढा उन्हनि सुंदर वचन चया। संतन चयो पंहिंजे कथा में कि भगवान खे राजी करणो अथव, अगर भगवान खे राजी करणो तो उनजा कई तरीक़ा आहिनि। कोई भक्ति करे, नाम जपे, सेवा करे, सत्संग करे, कथा ॿुधे ॿुधाए, ॾाढा तरीक़ा आहिनि भगवान राजी थींदा आहिनि। पर सभिनीनि खां जल्दी अगर भगवान राजी थींदा आहिनि त कंहिं संत भक्त जी सेवा करण सां। सभिनीनि खां सरल, सभिनीनि खां सुंदर तरीक़ो, भगवान ॾाढो जल्दी राजी थी वेंदा आहिनि। चओ राम। सेवा में लगी वञो, भले सेवा थोड़ी हुजे पर दिल सां हुजे। हिकिड़ो नयो नयो सेवादारी संतन सां जुड़ियो, हुनजो नालो हुयो मंगलू राम। छा नालो भाई? साईं ते कोई रहंदा त न आहिनि न मंगलू राम? हाँ पोइ ठीकु आहे, न त अॻिले बार त घुराईंदा ई कोन वरी पोइ। चओ हरि राम। अहिड़ो नयो नयो मंगलू राम जंहिंजो नालो हुयो, तव्हांजे अजमेर जो हुयो, उहो नयो नयो संतन सां जुड़ियो। संतन चयो भाई सेवा कंदे? जी बाबा आज्ञा कयो। कोई सेवा ॾिनो हुनखे। राति थी त चयो हेॾे आ, जोर ॾे, चरण दॿाए, जोर ॾियण लॻो। संतन पुछियो घणा भावर आहियो? चई साईं 4 भावर आहियूं। हाणे उहो आलसी हुयो ॾाढो, 5-10 मिंट जोर ॾेई हुनखे लॻो संतन खे निंड अची वई आहे, मां उथी हलां जल्दी। धीरे सां जीअं हथ छॾे करे वञण लॻो, संत वरी जागी विया, वरी जागी विया। चई हेॾे आ, हेॾे आ, काॾे थो वञे? जोर ॾे भाई, घणा भावर आहियो? चई साईं 4 भावर आहियूं। कमकार ठीकु हलेव थो? साईं तव्हांजी कृपा आशीर्वाद आहे, सभु बढ़िया थो हले। जोर ॾे भाई, जोर ॾे। वरी वीचारो जोर ॾियण लॻो। 15-20 मिंट वरी गुज़रिया, वरी उहो वीचारो खिसकण चाहे पियो कि जल्दी जिंद छॾे त मां निकिरां। चओ हरि राम। जीअं ई छॾे करे वञण लॻो, संत वरी जागे विया। अरे हा भाई, घणा भावर आहियो? घणा भावर हुया? चई साईं 4 भावर आहियूं। अच्छा, 4 हिते रहंदा आहियो? जी साईं 4 ही अजमेर में रहंदा आहियूं। बढ़िया बढ़िया, जोर ॾे। हाणे त कलाक, 1.5 कलाक, 2 कलाक जोर ॾिनई वीचारी। हाणे त पक संतन खे निंड अची वई आहे। धीरे सां जीअं ई हथ छॾी, संत वरी जागी विया। ऐं छा पुछियऊंसि? तव्हां बि सम्झी था वञो सभु न? छा पुछऊं भाई? घणा भावर आहियो? उन बि हथ जोड़ी। चई साईं आहियूं त 4, पर लॻे तो सुबुह ताणी उहे 3 ई बचंदा, मां त कोन बचंदुमि। वञण ई कोन था ॾियो तव्हां, अहिड़ी सेवा में लॻायो तो। चओ हरि राम। अहिड़ी सेवा न भाई। असां अक्सर चवंदा आहियूं भक्ति कयो, भले थोड़ी कयो पर दिल सां कयो। सेवा कयो, भले थोड़ी कयो पर भाव सां कयो। चओ हरि राम। छो जो ये भगवान जी ॾाढी वॾी कृपा आहे। सेवा ईअं ई न मिलंदी आहे भाई। सेवा कॾहिं बि कंहिंखे ईअं न मिलंदी आहे। सतगुरु पंहिंजी कृपा पाण कंदा आहिनि, भगवान कृपा कंदा आहिनि, तॾहिं उहे पंहिंजे भक्तनि जी सेवा ॾींदा आहिनि। इहा भगवान जी ॾाढी वॾी कृपा आहे। भगवान जी कृपा महसूस कयो असां सां गॾु। ॾाढो सुंदर भाव मिली करे गायो। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, मैं तुमसे कितना दूर हूँ, मैं तुमसे कितना दूर हूँ, पर तू पास हो रहा है। भगवन तेरी दया का गाओ एहसास हो रहा है। ओ भगवन तेरी दया का एहसास
एहसास हो रहा है। मैं तुमसे कितना दूर हूँ प्यारे, मैं तुमसे कितना दूर हूँ, पर तू पास हो रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। ओ भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। हल्की हल्की ताड़ी की सेवा प्रेम सा। बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। ओ बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या है। ओ बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या है। जब जागा तो ये देखा, जब जागा तो ये देखा। ओ प्यारे जब जागा तो ये देखा, जब जागा तो ये देखा। सब तू ही दे रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। ओ भगवन तेरी दया का गायो गायो एहसास हो रहा है। प्यारे भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। ओ भगवन तेरी दया का। सत्संग सेवा सुमिरन, ये दया नहीं तो क्या है। सत्संग सेवा सुमिरन, ये दया नहीं तो क्या है। आह तुम याद आते मोहन, ये दया नहीं तो क्या है। तुम याद आते मोहन, ये दया नहीं तो क्या है। चाहता था मैं न आना प्यारे, चाहता था मैं न आना, पर तू ही बुला रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। ओ भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। प्यारे भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। ओ भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान भगवान की जय। पल पल भगवान जी कृपा करुणा महसूस कयो भाई। चौ हरि राम। केरी न भगवान कृपा कई, केरी न भगवान दया कई।
जो असांखे भक्ति ॾिनी आहे भगवान संत ॾिना आहिनि, सतगुरु ॾिना आहिनि। चओ हरि राम। यादि रखो हिन महिल जे तव्हां हिते वेठा आहियो, असां हिते वेठा आहियूं, जे अगरि असां कथा करे रहिया आहियूं, तव्हां कथा ॿुधी रहिया आहियो, त ईअं न सम्झो कि असां पंहिंजे बल सां करे रहिया आहियूं। न न, इहो उन्हनि कृपा कई आहे, उन्हनि हिते घुरायो आहे, हिते विहारियो आहे कथा जे लाइ। जे अगरि उनजी कृपा न हुजे त असां कथा ॿुधाए न सघूं, उनजी कृपा न हुजे त तव्हां कथा ॿुधी न सघो भाई। सभु उनजी कृपा आहे। चओ हरि राम। सभु संतनि जी कृपा आहे। जीवन में ॾिसो भाई, तव्हांखे ॿुधायोसीं न केॾी कृपा आहे कि जीवन में संत मिलनि। छाजे लाइ कृपा आहे, छाजे लाइ ज़रूरी आहिनि संत? ॾिसो भाई, हिकिड़े शायर असांजे बलराम भैया ॾाढो सुंदर लिखियो आहे। उन्होंने ॾाढी सुंदर शायरी लिखी आहे कि दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है। दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग, तव्हांजे दिल में दिमाग में कोई खुशी हुजे, तव्हांखे कंहिं ॻाल्हि जी ॾाढी खुशी हुजे, तव्हां लिकाए न सघंदव, उहो चेहरे ते ख़बर पइजी वेंदी है न। ऐं माताउनि जो त बढ़िया हिकिड़ो स्वभाव आहे, कंहिंखे ॿुधाए करे बसि ईअं चई छॾनि, भेण तोखे ॿुधायो आहे, कंहिंखे न ॿुधाए था। पोइ उहो भेण बि ॿिए खे इहो ई चिटकाईंदी, तोखे ॿुधायो आहे, ॿिए खे न ॿुधाइजां। पोइ बसि इहे ॻाल्हियूं ईअं फैलजंदियूं आहिनि जीअं ॾियारीअ में सोन पापड़ी घुमंदी आहे न। चओ हरि राम। तीअं ॻाल्हियूं बि घुमजी वेंदियूं आहिनि। पोइ हिक हिक खे इहो ई ख़बर हूंदो आहे, तोखे ॿुधायो आहे, तूं कंहिंखे, छो जो माताऊं न लिकाए सघंदियूं आहिनि ख़ुशी जी ॻाल्हियूं या कोई बि ॻाल्हियूं हुजनि। तो दिल में हो खुशी तो चेहरे पर रंग आ ही जाता है, और मिले संतों का संग तो जीने का ढंग आ ही जाता है। ॾाढा ज़रूरी आहिनि संत, ॾाढा ज़रूरी आहिनि भक्त असांजे जीवन में। उहे ई सही मार्गदर्शन ॾींदा आहिनि, उहे पग पग ते ॿुधाईंदा आहिनि, प्यारा हिते तूं ग़लती करे रहियो आहे, या इन रस्ते ते हल, तोखे सफलता मिलंदी। चओ हरे राम। उन्हनि संतनि जी, उन्हनि भक्तनि जी असां ख़ूब सेवा कयूं, भगवान उन्हनि सां राज़ी थींदा आहिनि। अचो भक्तमाल जी ॾाढी सुंदर कथा तव्हांखे हिकिड़ी प्यारे भक्त जी ॿुधायूं, ध्यान सां ॿुधंदव भाई। हिन महिल ताणी कथा आरंभ न थी अथव, छो जो हिन महिल महात्म ॿुधायो आहे तव्हांखे। महात्म ॿुधंदासीं तॾहिं महिमा सम्झंदासीं, पोइ जेकी कथा ॿुधंदासीं त भाव सां ॿुधंदासीं। तयार आहियो? पक भाई, ध्यान सां ॿुधंदव? ठीकु ठीकु। भगवान जा हिकिड़ा प्यारा भक्त थिया आहिनि महाराष्ट्र में, जिन जो नालो शायदि तव्हां ॿुधियो हुजे, चोखा मेला। उहे ॾाढा ग़रीब हुया। जॾहिं उन्हनि जी उमिरि 12-13 साल हुई, उहो त बचपन खां ई उन्हनि भक्ति शुरू करे छॾी। मज़दूरी कंदा 12-13 साल जी उमिरि में बि। पर हिकिड़ो उन्हनि में ॾाढो सुठो गुण हुया, नंढी जात जा, ॾाढा ग़रीब, पर सभिनीनि खां ऊंची उन्हनि भक्ति कई, खूब भक्ति कई, भगवान सां खूब प्रेम कयो। ऐं चवंदा आहिनि न, जात पात पूछे ना कोई, जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का हो। भगवान न ॾिसंदा आहिनि कहिड़ी जात जो आहे, कहिड़ी पात जो आहे, कहिड़ो आहे, निर्धन आहे कि अमीर आहे, न। हिकिड़ी शइ ॾिसंदा आहिनि भगवान, प्रेमी आहे कि न, भाव अथसि कि न, श्रद्धा अथसि कि न, उहो भगवान स्वीकार करे वठंदा आहिनि। तो चोखा मेला ॾाढा ग़रीब हुया, ॾाढो प्रेम कंदा भगवान सां। मज़दूरी कंदे 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 हिकिड़ी तनख़्वाह कुझु वधीक मिली, बोनस, कुझु पैसा वधीक मिलिया, त उन्हनि जी इच्छा थी कि मां भगवान जे लाइ कुझु वठी वञा ऐं मंदिर में वञी करे भोग लॻायां। साम्हूं हिकिड़ो केले वारो बीठो हुयो, केला पियो खपाए, उनखे चयूं भाई हे पैसा वठि, 1 दर्जन केला ॾे। तुरंत ॾिनई। भगवान जे मंदिर विया चोखा मेला कि मां वञी करे भगवान खे भोग लॻाईंदुमि। पुजारी जेके बीठा उन्हनि रोके छॾियो, चयूं बी भाई, काॾे थो वञे? चई महाराज भगवान जा दर्शन करण जे लाइ। चई अच्छा, हाणे तूं जहिड़ा माण्हू बि भगवान जो दर्शन करण वेंदा? तूं नंढी जात जो माण्हू, मज़दूर माण्हू थी करे पंहिंजी जात ॾिठी अथई, तूं कीअं थो वञे भगवान जे अंदरि? चोखा मेला उदास थी विया। चयूं भाई मूंखे बसि दर्शन करण ॾियो, मां परियों खां ई दर्शन करे वठंदुमि। हे मां भोग आंदो आहे भगवान खे, केलनि जो भोग लॻायां। पुजारी खिलण लॻा। चयूं अच्छा, हाणे तूं जहिड़ा माण्हू बि भगवान खे भोग लॻाईंदा? हल हल परे थी भाई। जॾहिं चोखा मेला जिद कई त पुजारिन धक्को ॾिनो ऐं ॿाहिरि कढी छॾियो। चओ हरे राम। चोखा मेला केला खणी करे पंहिंजे घर आया वापसि। छोटी सी कुटिया अची रोअण लॻा।
चओ हरे राम। जार जार रोन लगा। शाम थी वई, रात थी वई, सुबह खां उन्हनि भी कुछ न खाधो, चोखा मिला, बस रोवन था, भगवान के चवन था प्रभु ठीक आ, तू मुखे नंढी जात में पैदा कयो, जन्म दिनो, पर एडी नंढी जात में जन्म छो दिनी कि मां तुंजा ही दर्शन न तो करे सका। चओ हरे राम। प्रभु ये तुंजा भक्त था चवन पंहिंजो पाण खे, तुंजा पुजारी था चवन कि असां भगवान जा भक्त आहियूं, पुजारी आहियूं, पर हे त मूंखे अंदर ही नथा अचण ॾियनि। हिननि जो स्वभाव कीअं आहे भगवान, हे त मूंखे ठुकराइनि था, अपनाइनि कोन था। मां त तुंहिंजो भजन ही कंदो आहियां, भक्ति कंदो आहियां। चओ हरे राम। ऐं तुंहिंजो हिकिड़ो नालो आहे जगन्नाथ, भगवान खे चवनि था जगन्नाथ, यानी तू सॼे जगत जो नाथ आहे, त मां बि त तुंहिंजो ॿारु आहियां, प्रभु मूंखे बि त स्वीकार कर। मां सभिनीनि खां ॿुधियो आहे कि तू ॾाढी रहमत कंदो आहे, ॾाढी कृपा कंदो आहे, अॼु मां मूं ते बि रहमत कर, मां तुंहिंजे इंतजार में वेठो आहियां। चओ हरे राम। हे प्रभु भले दुनिया मूंखे स्वीकार करे न करे, पर तू त स्वीकार कर, तू त मूं ते दया कर। हिकिड़े परमानंद उन्हनि लिखियो आहे न पंहिंजे भजन में, सब खाई हो बुधियो थम रहमत जो तू धनिया, रहमत अगर पुजई ना नफरत साना निहार जा, दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जा। चो दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जा। मुकदर मुझे जा मालिक, मुकदर मुझे जा मालिक, बिगड़ी मुझी बनाए जा, दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जा। चोखा मिला अरदास था कन प्रभु, भली संसार मुखे न अपनाए पर तू अपनाए। मां त तुंहिंजी मर्जी ते हलंदो आहियां प्रभु, मुंहिंजी अर्जी स्वीकार कर, मूं ते कृपा कर, दया कर। परमानंद जी थई अर्जी, अगते आ तुंहिंजी मर्जी, जेडी हुजे मुशक्ति ओडो न आजमाए जा, दुनिया भली धिकारे दाता तू न धिकार जा। चो दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जाए। भक्त चोखा मिला ये प्रार्थना कही कि प्रभु भले ही संसार मुखे न अपनाए, पर तू तो कृपा कर, तू तो दया कर। रात जो ये पुकार कही चोखा मिला, सुबह को कुछ न खाधो, अचानक दरवाजे ते के आवाज दिनी, ठक ठक आवाज दिनी। चोखा मिला अंदरा पुछन था, अरे भैया एडी रात जो केरा? बाहरों आवाज आई, एडी रात जो जेके याद तो करें वो ही आयो। चओ हरे राम। जी दरवाजो खोलियो तो अॼु ॿियो कोई न, साक्षात भगवान विठल उनजे दर ते बीठा आहिनि। चरणनि ते किरी पियो चोखा मिला, अरे प्रभु तहां कृपा एडी दया। हिन महिल त मां तहां ते गुस्सो पियो कयां, नाराज पियो थियां कि प्रभु तुंहिंजा कहिड़ा भक्त आहिनि, तुंहिंजा कहिड़ा इहे पुजारी आहिनि, पर तहां मुंहिंजे दरवाजे ते बीठा आहियो। भगवान चयो भैया मूंखे अंदर त अचण दे। भगवान अंदर आया, सुंदर आसन विछायो भगवान जे लाइ। चोखा मिला भगवान वेठा। चओ हरे राम। ख़बर अथव घर जे अंदर अचण खां पोइ भगवान पहिरों वचन छा चयो चोखा मिला खे? पहिरों वाक्य भगवान चवनि था, प्यारा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। त्रिलोकीनाथ आहिनि, 56 भोग लॻंदा आहिनि भगवान खे, पर पंहिंजे भक्त वटि अची करे चवनि था, प्यारा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, कुझु खाइण जे लाइ मिलंदो?
हा हा प्रभु मां त सुबुह खां तव्हांजे लाइ वठी रखिया आहिनि। छा? केला पिया आहिनि, तुरंत खणी आया। भगवान छा कयो? केलो खयो, पहिरों सभिनीनि खां पहिरों पंहिंजे भक्त खे खारायो। ऐं प्रभु तव्हां खाओ। चवंदा न प्यारा मूंखे ख़बर आहे सुबुह खां तूं बि बुख में वेठो आहे न। हा हा प्रभु। भगवान पंहिंजे हथनि सां पंहिंजे भक्त खे केलो खारायो। वो भगवान बचार पाण बि खाधा। चओ हरे राम। खूब भगवान प्रेम कयो, खूब दया कई। अच्छा हाणे मां हलां? भगवान चवंदा मूंखे आज्ञा ॾे मां हलां। प्रभु वरी जल्दी दर्शन ॾिजो। हा हा मां जल्दी ईंदुमि तो वटि, तूं चिंता न कर, मां जल्दी तोते ईंदुमि, तोते कृपा कंदुमि। अच्छा ॿुध भाई तूं 4 केला मूंखे ॿिया बि ॾे। भगवान था चवनि छो प्रभु? चवनि था न न मूंखे बुख लॻंदी त वरी खाईंदुमि, तूं 4 केला ॿिया ॾे। 4 केला खयां, भगवान पंहिंजे पीताम्बर सां ॿधी रखिया ऐं उतां हली विया, सिधो मंदिर वञी विराजमान थी विया। सुबुह जो मंदिर खुलियो भगवान विठल जो। ध्यानु ॾिजो, पुजारी आया, भक्तजन आया, जेॾी महिल मंदिर खोलियो साफ़ सफ़ाई कनि पिया त छा ॾिठऊं? पीताम्बर में छा आहे? 4 केला। पुजारी जी चवण लॻा राति जो त कुझु बि न हुयो। हाँ सुबुह आया आहियूं, असां दरवाजो खोलियो आहे, ताला वाला सभु असां खोलिया आहिनि, 4 केला पिया आहिनि, यानी पक चोरी छिपे कोई आयो आहे। हिकिड़े पुजारी चयो पक उहो चोखा मिलाई आयो हूंदो, नंढी जात वारो, कल्ह केला असां हुनखे मना कयासीं न भोग लॻाइण जे लाइ, पक चोरी छिपे आयो हूंदो। सभिनीनि पुजारियुनि डंडा खयां ऐं सिधो विया चोखा मेला वटि उनजे घर। चओ हरे राम। बिना कुछ उन खां पुछे, बिना कुछ ॻाल्हाए, कोई सवाल न, सिधो वञी करे डंडा खयूं ऐं उनखे मारण चालू कयो। वो पुछे तो अरे छा थियो भाई मूंखे ॿुधायो त सही, कोई नथो ॻाल्हाए, डंडा था हणनि। पोइ हिकिड़े आवाज़ ॾिनी, चई तूं चोरी छिपे राति जो मंदिर में आए? चई न भैया मां न आयुमि। त तुंहिंजा केला कीअं पहुची विया? चोखा मेला चयो मुंहिंजा केला कीअं पहुची विया? मतलब घणा केला हुया? 4 केला हुया। चोखा मेला खिलण लॻा, चयूं वाह प्रभु, हाँ राति जो केला तव्हां खाओ, सुबुह जो डंडा असां था खाऊं। हाँ जबरदस्ती 4 केला खणी विया हुआ। मां त न पियो चवां खणी वञो, हाणे खणी विया आहियो त पंहिंजे पीताम्बर में ई ॿधी रखिया अथव। चओ हरे राम। डंडा पिया, रक्त वहण लॻो चोखा मेला जो, पर चोखा मेला मुस्कुराइनि था। कंहिं चयो तूं मुस्कुराए थो, तोखे डंडा था पवनि, तुंहिंजी त ग़लती बि कोन्हे। चोखा मेला ॾाढी प्यारी ॻाल्हि चई। चवनि था अरे मूंखे ख़बर आहे अॼु अगरि मुंहिंजो प्रभु मूंखे डंडा बि तो खाराए न, त मूंखे ख़बर आहे इन में बि उनजी कोई न कोई कृपा आहे। कई जन्मनि जा कोई मुंहिंजा अहिड़ा कर्म थियल हूंदा जेके भोगणा हूंदा, पर मूंखे ख़बर आहे भगवान सूलीअ मां कंडो था कनि। ई भक्त जी भावना चइजे भाई। असां थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते शिकायत कंदा आहियूं न, हे न मिलियो, हो न मिलियो, हे ईअं न थियो, हूअं न थियो। इहे भक्त की डंडा बि था पवनि त भगवान जी कृपा आहे। हिकिड़े शायर चयो आहे वो दे तो शुक्र उसका, वो दे तो शुक्र उसका, न दे तो मलाल नहीं। याद रखो, वो दे तो शुक्र उसका, न दे तो मलाल नहीं। मेरे प्रभु के फैसले कमाल हैं, उन फैसलों पर कभी सवाल नहीं। ताड़ियों भले अगली बार हलाए जो तव्हां। चओ हरे राम। प्रभु ते छॾियो भाई, जीअं हलाए तीअं वाह वाह। चोखा मेला डंडा खाधा। पुजारी जेॾी महिल उनखे डंडा हणी करे वापसि मंदिर अचनि पिया न, त अद्भुत लीला थी। भगवान अद्भुत लीला कई। मंदिर जा दरवाजा भगवान पाण अंदरों बंदि करे छॾिया। हाणे पुजारी बि अंदर न पिया वञी सघनि, आवाज पिया कनि भाई कंहिं बंदि कयो आहे, कंहिं बंदि कयो आहे, केरु आहे अंदर? तॾहिं भगवान ॾाढी क्रोध में आवाज ॾिनी। भगवान गुस्से में चवनि था अरे मां दरवाजो बंदि कयो आहे। प्रभु तव्हां कोई ग़लती थी वई? भगवान चवनि था ग़लती न, ॾाढी वॾी ग़लती थी वई अथव। मुंहिंजे भक्त खे तव्हां डंडा हया, मुंहिंजे भक्त जो अपमान कयो अथव। अरे तव्हांखे लॻे थो की उहो चोरी छिपे आयो मूं वटि? भगवान चवनि था न न भैया, मां चोरी छिपे वियो उन वटि भोग लॻाइण जे लाइ। चओ हरे राम। उहो मुंहिंजे दर्शन जी प्यास त रखे थो, पर उनखे ज़रूरत न आहे, मूंखे उनजे दर्शन जी प्यास हुई। भगवान चवनि था मां पाण वियो उन वटि, ऐं तव्हां मुंहिंजे भक्त खे हया आहिनि डंडा। हाणे ॿुधो, हे दरवाजो न खुलंदव। अगरि दरवाजो खोलाइण चाहियो था, मुंहिंजा दर्शन पाइण चाहियो था, त पहिरियों मुंहिंजे भक्त खे वठी अचो, पालकी सजाए उनखे विहारे कीर्तन करे वठी अचो। उहो जेॾी महिल चवंदो की दरवाजो खोलियो, त मां दरवाजो खोलींदुमि। तुरंत विया पुजारी, सब पालकी तैयार करे भक्त खां उन्हनि माफ़ी घुरी, भक्त खे विहारे वठी आया। अरे तव्हां प्रार्थना कयो त भगवान दरवाजो खोले। चोखा मिला रोई रोई करे भगवान के चवनि था प्रभु एॾी कृपा, मूं नंढी जात वारे खे
एडी दया की मुझे कारण ता दरवाजा बंद करे छड्यान भगवान, एडी दया। हाणे कृपा कयो, इनन सबनिन के माफ कयो ए दरवाजा खोलियो ए असा सबनिन के वरी ता दर्शन करायो। बस एतरो चवण ए भगवान सब दरवाजा खोली छड्या। अड भगवान मूर्ति रूप में बाहर ना आया। चौ हरे राम, भगवान साक्षात हलंदा हलंदा आया। जेकी संगत जेके भक्त बीठा होया, जेके संत महात्मा पुजारी आदि जेके भी बीठा, सबनिन के भगवान अड पंहिंजे साक्षात रूप में दर्शन दिनो। चौ हरे राम, हरे राम। पंहिंजे हिकड़े भक्त जे कारण एडो प्रेम कंदा आहिनि भगवान पंहिंजे भक्तन सां। ऐं भक्तन भी घट प्रेम न कयो आहे भाई। एडो भजन कयो आहे उन्हनि कि चोखा मेला एक बार मजदूरी पिया कनि, ध्यान ॾिजो, मजदूरी पिया कनि, काथे जमीन में खोटरन पिया, कुछ खूह पिया खोटरन की छा। मजदूरी कंदे 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 वो जमीन जेकी थोड़ी खिसकी वई, सॼी मिट्टी अची करे जेके भी हेठ कम पिया कनि उन्हनि जे मथों अची किरी। जेके भी माण्हू कम पिया कनि उनमें हिकिड़ा चोखा मेला बि हुया, सभु गुजारे विया, सभिनीनि जा प्राण निकिरी विया। चओ हरि राम। हाणे प्राण त निकिरी विया, एडा माण्हू गुजारे विया, उन्हनि में हिकिड़ो संत भी हुयो। जेॾीमहिल ॿाहिरि कढियऊं त शरीर न बचियो, केवल हड्डियूं बचियूं। अंतिम संस्कार कीअं कजे ऐं कहिड़ी कीअं ख़बर पए हड्डियूं कंहिंजियूं आहिनि। तॾहिं हिकिड़ा संत आया, नामदेव महाराज, उन्हनि चयो चिंता न कयो, आम माण्हुनि जी हड्डियूं ऐं हिकिड़े संत भक्त जी हड्डियुनि में फ़र्क़ु नज़र अची वेंदो। कीअं साईं? वया हिक हिक हड्डी जेकी आहे न वो पंहिंजे कन सां पिया लॻाइनि ऐं चवनि पिया हे कंहिं साधारण माण्हू जी अथव। वरी लॻाइनि, चयो हे चोखा मेला जी अथव। साईं तव्हांखे कीअं ख़बर पियो हे चोखा मेला जी हड्डी आहे? तॾहिं उन्हनि चयो उहा हड्डी खणी करे पंहिंजे कन में लॻायो। जेॾीमहिल कन में लॻायो त उन्हनि हड्डियुनि मां बि भॻवान विठल जी आवाज़ अचे, जय जय विठल, जय जय विठल, जय जय विठल। एड़ो भजन उन्हनि जो कि हड्डियुनि मां बि भगवान नाम जी आवाज़ अचे। चओ हरे राम। ऐं हिकिड़ा असां आहियूं जेके भजन नथा कयूं भगवान जो। चओ जय श्री कृष्ण, चओ न भाई जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ न, सभु नथा चओ, अना भाव सां चओ न भाई जय श्री कृष्ण। भगवान केवल भाव ॾिसंदा आहिनि, केवल प्रेम ॾिसंदा आहिनि। बसि प्रेम सां कोई उन्हनि सां संबंध ठाहे बसि भाई, पोइ त जीवन आनंद ही आनंद आहे। आनंद ही आनंद, मौज ही मौज। हो गाईंदा आहियूं न, जो सी की रजा में रजामंद है, जो सी की रजा में रजामंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। हाँ हाँ, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। हाँ हाँ, उसको हर घड़ी आनंद ही आनंद गायो। है। ओ श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से जिसका संबंध है, ओ मुरली वाले से जिसका संबंध है, मुरली वाले से जिसका संबंध है, तो उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। हाँ, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद। जय हो। ताड़ुन जी सेवा प्रेम सां। ओ झूठी ममता से करके किनारा, झूठी ममता से करके किनारा, हाँ झूठी ममता से करके किनारा, झूठी ममता से करके किनारा, ओ लेके सच्चे प्रभु का सहारा, ओ लेके सच्चे प्रभु का सहारा, ओ जो उसी की रजा में रजामंद है, जो उसी की
रजा में रजामंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद कारुण्य ही सेवा। आनंद बोलो है। वृंदावन बिहारी लाल की। जय जय श्री राधे। संत ऋषियों की वाणी को मानो, संत ऋषियों की वाणी को मानो, हाँ संत ऋषियों की वाणी को मानो, संत ऋषियों की वाणी को मानो, प्रेम भक्ति की महिमा को जानो, प्रेम भक्ति की महिमा को जानो, हाँ प्रेम भक्ति की महिमा को जानो, प्रेम भक्ति की महिमा को जानो, जिसके हृदय में, हाँ जिसके हृदय में बाल मुकुंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, ओ श्याम प्यारे से जिसका संबंध है, श्याम प्यारे से जिसका संबंध है, ओ मुरली वाले से जिसका संबंध है, मुरली वाले से जिसका संबंध है, तो उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद हाँ है, हाँ हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद गाओ है, हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, हाँ हाँ उसको हर घड़ी आनंद ही आनंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है। बोलो श्याम सुंदर भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय। बस कोई संबंध ठही वने भगवान सां पोइ उनजे जीवन में आनंद ही आनंद आहे। चओ हरे राम। हिकिड़े संतन खां कंहिं सवाल पुछियो कि साईं भक्ति कीअं आरंभ कजे, भक्ति जी शुरुआत कीअं कजे, त उन्हनि संतन ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। उन्हनि चयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तव्हां घर में घणा ॼणा आहियो? चई साईं 4 ॼणा आहियूं, मां, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजा 2 ॿार। चई बस अॼु खां 5 मञियो। चओ हरे राम, ध्यानु ॾिजो। चई साईं 5 केरु? चई 5 भगवान। शुरू थी वई भक्ति। चई अॼु खां 4 न मञिजो, घणा मञिजो? 5, कि 5 भगवान आ। चई साईं पोइ? चई बस पोइ वधीक कुझु न। चैन जे लाइ कपिड़ा वठंदा आहियो न? हा साईं 5 जे लाइ बि वठणु शुरू कयो। 4 मिली रोटी खाईंदा आहियो न? जी साईं 5 खे बि भोग लॻायो। भक्ति थी वई। चैन जी इच्छाउनि सां घुमण वेंदा आहियो न, कॾहिं काॾे, कॾहिं काथे, कॾहिं काथे? हा साईं 5 जी इच्छा सां साल में 1 दफ़ो वृंदावन बि हली वञिजो। चओ हरे राम। चओ राम। तव्हां बसि उनखे 5 सम्झो, परिवार जो हिकिड़ो हिस्सो ठाहियो, उनखे नंबर 1 ठहणु ईंदो आहे पाणे। चओ राम। यही भक्ति आहे, यही शुरुआत कयो भाई, भजन कयो। हिकिड़ो संबंध ठही वञे भगवान सां, पोइ भगवान कुझु बि न ॾिसंदा आहिनि, ना नेम ॾिसंदा आहिनि भगवान, न कोई क्रिया ॾिसंदा आहिनि भगवान, केवल प्रेम ॾिसंदा आहिनि, भाव ॾिसंदा आहिनि। हिकिड़ी माता थी भगवान जी भक्ता, जंहिंजो नालो शायदि तव्हां ॿुधियो हुजे, कर्मा बाई। ॿुधियो अथव भाई? या हीअं कयो या हीअं कयो त मूंखे कुझु सम्झ में अचे। चओ हरे राम। कर्मा बाई, उन्हनि जे जीवन जी मां तव्हांखे हिकिड़ी अद्भुत घटना ॿुधायां, ॾाढी सुंदर। कर्मा बाई वटि साल में घणा ॾींहं थींदा आहिनि? हिते कुझु घटि वधि थोड़ी थींदा आहिनि? ॿुधायो न भाई, साल में घणा ॾींहं थींदा आहिनि? 365 ॾींहं। कर्मा बाई जे घर भगवान 365 ॾींहं अची करे खिचड़ी खाईंदा। 365 ॾींहं। हिकु ॾींहुं बि भगवान छुट्टी न कंदा, रोज ईंदा।
और कर्मा बाई ॾाढे प्रेम सां भगवान खे भोग लॻाईंदी। कीअं लॻाईंदी ख़बर अथव? सुबुह जो उथंदी, पहिरियों मुंहुं बि न धोईंदी, मुख शुद्धि बि न कंदी, स्नान बि न, कोई मंत्र न, कोई जाप न, कुछ बि न, सिधो वञी करे भोजन भंडारे में बीहंदी ऐं वञी करे भगवान लाइ खिचड़ी ठाहींदी। रोज ईअं ई अची वेंदा भगवान, समय सां भगवान खे भोग लॻाईंदी। रोज प्रभु अची बाल रूप में उन्हनि वटि खिचड़ी खाईंदा। हिकिड़ी खिचड़ी ठाहे पई त हिकिड़ा संत उनजे घर खां लंघनि पिया त उन्हनि ईअं ई पुछियो, कर्मा माई क्या कर रही हो? तो कर्मा माता चयो, बाबा अभी भगवान आएंगे, उनको भोग लगाऊंगी, उसके लिए खिचड़ी बना रही हूं। भाई खिचड़ी थी ठाया? तो संतन पुछियो, अच्छा खिचड़ी थी ठाए, स्नान कयो तई? बाबा स्नान तो न कयो आहे, बस ये ठाहे वञा पोइ वञी स्नान कंदमि। अरे स्नान भी न कयो अथई, भगवान जे लाइ भोग थी ठाहे? उनखे कहिड़ी ख़बर भगवान रोज अची खाई वेंदा आहिनि? अच्छा इहो ॿुधाए, स्नान न कयो अथई त मुंहुं धोतो अथई, मुख शुद्धि कई अथई? चई न बाबा मुंहुं बि न धोतो अथई। न साईं। अच्छा कोई वेदन जा मंत्र पढ़ंदी आहे जेॾी महिल भोग लॻाईंदी आहे? चई मूंखे त कुझु न ईंदा आहिनि। संतन ॾाढो डांटियो, चई तूं पागल आहे, भगवान जी सेवा ईअं कोई कंदो आहे? ॾिस मां तोखे नियम तो ॾियां, सभिनीनि खां उथी करे पहिरियों पंहिंजी शुद्धता रखजां, स्नान कजां, कुछ मंत्र ॿुधायूं था उहे मंत्र जाप कजां, नाम जपे करे पोइ भंडारे ठाहिण वञजां। चओ हरे राम, पहिरियों न घुसी वञजां रसोईअ में। ओॾी महिल त संतनि खे हा चई वीचारी, पर पोइ चिंता में पइजी वई। करे थी ॾिसां, ॿियो ॾींहुं थियो, सुबुह जो उथी स्नान कयईं, स्वच्छता रखियईं ऐं कुछ मंत्र जेके संत ॾिना उहो जाप करण लॻी। इन में ॾाढी देरि थी वई। वरी पोइ वई खिचड़ी ठाहिण जे लाइ, एतिरे में केरु अची विया? जोर सां चओ, भगवान अची विया। भगवान चवनि था, माता ॾे खाराए खिचड़ी। माता चए थी, अॼु थोड़ी देरि इंतजार करणो पवंदे, थोड़ी देरि बीहणो पवंदे। प्रभु अरे छो वरी, वैसे तो जल्दी तैयार करे वठंदी, हाणे देरि छो थी करे? कर्मा माई चवण लगी कि भगवान कृष्ण कन्हैया, आज तुम्हारे एक संतों ने मुझे नियम दे दिया है। चौ राम, अब तो मैं नियम से भोग लगाऊंगी, हाँ तो मैं नियम जो पालन कंदम, तू थोड़ा इंतजार कर। भगवान बेचारा 5 मिनट बीठा, वरी आवाज ॾिनो, अरे जल्दी कर मां, जल्दी कर, एडी देर थी करे, मूंखे ॿिया बि त कम आहिनि, जल्दी कर जल्दी कर। भगवान ये पिया चवनि, जल्दी कर मां, जल्दी कर मां, जल्दी कर, नालो पइजी वियो कर्मा। कर्मा माता चवण लगी, न न बी थोड़ी देर बी इंतजार कर। जी तैयार करे खणी आई, भगवान जल्दबाजी में खाधी गरम गरम खिचड़ी ऐं तुरंत खाई करे डुक पाए वरी मंदिर में वया। भगवान विराजमान थियण जे लाइ मूर्तिअ में वया। जी विराजमान थिया, पुजारी जी आया, जेॾी महिल पर्दो हटायूं त भगवान जे मुख ते खिचड़ी लॻल हुई। पुजारी जी चवण लगा, प्रभु तव्हांजे मुख ते खिचड़ी लॻल आहे, सभु ठीकु त आहे भगवान? खिचड़ी कीअं लॻल आहे? तॾहिं संतन खे आवाज ॾिनी भगवान। भगवान चवनि था, अरे अॼु मां जेको नेरन खाधी आहे न, भगवान चवनि था जेको भोग लॻायो आहे उहो ॾाढो जल्दबाजी में लॻायो आहे। कर्मा खिचड़ी ठाही गरम गरम, जल्दी जल्दी खाधी, हिते बीहणो हुयो अची करे त हे मुख ते लॻी वियो आहे। प्रभु तव्हांखे कहिड़ी जल्दबाजी? अरे हुन देर करे छॾी। भगवान चवनि था, छाजे लाइ देर कई? छो जो हिकिड़े संत हुनखे नियम ॾेई छॾिया आहिनि। चओ हरे राम, नियमन में ॿधी छॾियो आहे। संतन जो स्वागत खूब ताड़ियुनि सां, खूब प्रेम सां। चओ हरे राम, हरे कृष्ण। ॾिसो भाई, संतन भक्तन जी कथा हली रही आहे ऐं संत दर्शन ॾेई रहिया आहिनि। ये भगवान जी वॾी करुणा, वॾी कृपा आहे। चओ हरे राम। स्वागत कयो न भाई, चङी तरह ताड़ियूं हलायो संतन जे लाइ। बोलो सदगुरुदेव भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय। हेलो, बोलवा साधु राम साहिब की, बोलो अशंबर देव महाराज की, बोल साईं गोविंद राम साहिब की, बोलवा रामदास साहिब की। गुरु साध संगत, स्वामी ईश्वरदास जी महाराज श्री ईश्वर गोविंद धाम में आया महापुरुषन जो स्वागत सत्कार करें। असां ताड़ी बजाए करे महापुरुषन जो स्वागत कयूं। उनखां पहिरीं असांजा साईं अर्जनदास जन भी आया, उन्हनि बि जेके स्वागत कयो। महापुरुषन जे संग में असांखे अॼु कथा सां गॾोगॾु संतन जो भी दर्शन प्राप्त थी रहियो आहे।
भाग होया गुर संत मिलाया, प्रभ अबनासी घर में पाए। उन परमात्मा जी कृपा थी आहे, गुरु जी कृपा थी आहे, संतन जी कृपा थी आहे, त असां उहा कृपा वठूं, उन महापुरुषनि जो दर्शन बि कयूं। दर्शन देख जीवा गुर तेरा पूर्ण कर्म हुई प्रमेय। जॾहिं जीव जो को पूर्व भाग उदय थींदो आहे तॾहिं को संतन महापुरुषनि जो दर्शन थींदो आहे। त हींअर महापुरुष बि आया आहिनि, महापुरुषनि जो स्वागत सत्कार आहे। ओम प्यार सां चओ भाई जय श्री कृष्ण। अना प्रेम सां, अना उमंग सां। अरे असां तव्हांखे चक्कर बाटा मां कथा ॿुधाइण आहियूं। घटि में घटि चक्कर बाटा ताणी त आवाज़ पहुचायो। ए जयपुर ताणी न वई हूंदी तव्हांजी आवाज़। चओ न भाई जय श्री कृष्ण। हाँ, जॾहिं बि भगवान नाम उच्चारण करण जो मौको मिले ई छॾिजो न भाई। हाँ ॿुधायो कहिड़ी कथा पिया ॿुधायूं? हाँ, कर्मा बाई जी कथा काथे पहुती? हलो सुठो सुठो, तव्हांखे ध्यानु त आहे न भाई, ॾाढो सुठो। न त हिकु बार हिकिड़े मास्टर जी हिकिड़े ॿार खां सवाल पुछियो। हिते ई अजमेर में उहो मास्टर जी पढ़ाईंदा, उनजे स्टूडेंट जो नालो हुयो मंगलूराम। छा नालो भाई? हाँ, मंगलूराम। उनखां पुछियोसि, बेटा मंगलूराम बताओ सत्य में और भ्रम में क्या फर्क है? उथियो, चई गुरु जी मां ॿुधाईंदुमि पर तव्हां नाराज न थिजो। चई पुट ॿुधाए त सही। गुरु जी आप हमको पढ़ाते हो ये सत्य है। वेरी गुड, ॾाढो सुठो। आप हमको पढ़ाते हो ये सत्य है, आपको लगता है हम पढ़ रहे हैं, ये आपका भ्रम है। ॿुधण में आयो आहे कि उन ॾींहं खां पोइ गुरु जी पढ़ाइण ई छॾे छॾियो। कहिड़ा जो ईंदा चओ हरे राम। त हाणे तव्हां खां था पुछूं, असां तव्हांखे ॿुधायूं था इहो त सत्य आहे, तव्हां ॿुधो था, इहो असांजो भ्रम त न आहे? ध्यान सां ॿुधो था न भाई, आनंद अचे थो? पक चओ जय श्री कृष्ण। कर्मा बाई जी कथा पई हले। के संतन अची नियम ॿुधाए छॾियो। कर्मा बाई खे देर थी वई, भगवान जल्दीअ में खिचड़ी खाधी त खिचड़ी काथे लॻी वई? मुख ते लॻी वई। भगवान चवनि था पंहिंजे संत खे कि अरे कर्मा बाई खे वञी चई अचो कि उन संतन खे बि चई अचो कि कोई भी नियम कर्मा खे न ॿुधाइनि। और जीअं भोग लॻाईंदी आहे मूंखे स्वीकार आहे, छो जो भले ही नियम पालन न कंदी आहे पर उनजे अंदरि जेको प्रेम आहे उहो मूंखे स्वीकार आहे। प्रेम जो ई त मां बुखियो आहियां। भगवान चवनि था गोविंद भाव भगत का भूखा। चओ हरे राम। संत तुरंत वया ऐं कर्मा बाई खे चवण लॻा, कर्मा बाई माफ़ कजां। अरे बाबा तव्हां ईअं छो था चओ? चयो न न, तूं जीअं भोग लॻाईंदी हुई तीअं ई भोग लॻाए, तुंहिंजो भोग भगवान खे भाइजी वियो आहे, स्वीकार आहे। चओ हरे राम। ॿिए ॾींहं खां त कर्मा बाई वरी आज़ाद थी वई। सुबुह जो उथे सिधो भगवान खे खिचड़ी ठाहे वञी करे भगवान जे लाइ खिचड़ी ठाहे। हिकु ॾींहुं ख़बर तो गजब जी लीला थी। हिकु ॾींहुं भगवान कृष्ण अचण में देर कई। माता कर्मा खिचड़ी पई ठाहे ऐं भजन पई गाए कि भगवान अचे, जल्दी अचे, राह पई निहारे। ॿाहिरि वञी करे ॾिसे, अञा न आयो आहे कृष्ण, अञा न आयो आहे। अंदरि आई, वरी खिचड़ी ठाहे, लूणु विधई स्वाद अनुसार। वरी ॿाहिरि वई, ॾिसण लॻी, अञा न आयो आहे कृष्ण, अलाए काॾे हली वियो आहे। अंदरि आई त भुलिजी वई मां लूणु विधो आहे कि न। चओ हरे राम। ॿीहर वरी लूणु विझी वई। हिकु बार पहिरियों विधोई, ॿीहर वरी लूणु विधई। वरी ॿाहिरि वई, ॾिसां अञा मुंहिंजो कृष्ण न आयो आहे। छो न आयो आहे? लॻे तो अजमेर वियो हूंदो भक्तमाल ॿुधण जे लाइ। हाँ, कर्मा बाई पुकार करे रही हुई कि मेरे प्रीत के परम आधार हरि आ जाओ हिकु बार। प्रभु जल्दी अचो, भगवान जल्दी अचो। इहो सोचंदे सोचंदे वरी जेॾी महिल अंदरि आई त एतिरो ध्यानु न हुयो भगवान जे प्रेम में कि लूणु विधो आहे कि टियों बार वरी लूणु विधई। चओ हरे राम। एतिरे में भगवान कृष्ण हली आया। अची करे चवण लॻा, मां मूंखे देर थी वई, माफ़ कजां, मूंखे जल्दी खिचड़ी खाराए। हा कृष्ण वे, जल्दी थाली पाए आई कर्मा बाई। भगवान कृष्ण जेॾी महिल हिकिड़ो चम्मच खयो, हिकिड़ो कौर केवल मुख में विधो त भगवान सम्झी विया अॼु खिचड़ीअ में लूणु। हा भाई, वधीक न, ॾाढो वधीक आहे। भगवान हिकिड़ो ई कौर खाधो ऐं समझी विया। भगवान भी रहा। माता कर्मा पुछी थी, छो कृष्ण
सब ठीक था आहे, खिचड़ी ठीक त ठही आहे। भगवान ॾाढो भावुक थी करे चवनि था अम्मा तू रोज ॾाढी सुठी खिचड़ी ठाहींदी आहे पर अॼु ॾाढी बढ़िया ठाही अथई, अॼु त अद्भुत आनंद आहे। अरे न कृष्ण मां उअं ई त ठाही आहे जीअं रोज ठाहींदी आहे। भगवान चवनि था न अॼु तूं कुझु वधीक मिलायो अथई। भगवान चवनि था अॼु तूं कुझु वधीक मिलायो अथई। छा वधीक? ईअं नथा चवनि लूणु वधीक। भगवान चवनि था अॼु तूं प्रेम वधीक मिलायो अथई। चओ हरे राम। सच ॿुधाए मां देर कई अचण में त तूं इंतजार पई करे न, मुंहिंजी राह पई ॾिसे। हा हा कृष्ण मूंखे लॻे पियो तूं अॼु छो नथो अचे, देर छो कई अथई। मूंखे लॻे पियो अलाए काॾे हली वियो मुंहिंजो कृष्ण, अॼु ईंदो की न ईंदो, मां तुंहिंजो ॾाढो इंतजार पई कयां। भगवान चवनि था बसि इहो ई प्रेम अॼु वधीक मिलायो अथई। भगवान पूरी थाली खाई विया। चओ हरे राम। अॼु भगवान पहिरियों बार कर्मा बाई खे चयो माता खिचड़ी थोड़ी ॿी मिलंदी। हा हा कृष्ण ॿी थाली भरे ॾिनी। भगवान ॿी थाली खाई विया। थोड़ी अञा मिलंदी। पूरी तई खणी आई जंहिंमें ठाही, पूरी तई अची करे भगवान खे ॾिनी। भगवान पूरो चट करे विया, सभु खाई विया। हिकु कौर बि भगवान न बचायो। छाजे इन खिचड़ीअ जो खाधो त हिनखे ॾाढो दुख थींदो कि मां अॼु लूणु ॾाढो वधीक मिलायो। चओ हरे राम। एतिरो बि दुख भगवान पंहिंजे भक्तनि खे नथा ॾियणु चाहिनि। सोचो केतिरो प्रेम कंदा आहिनि भगवान। कर्मा बाई जी खिचड़ी भगवान खे स्वीकार आहे। काथे काथे तो भगवान 56 भोग बि ठुकराया आहिनि। जाते भावना आहे ऐं जाते प्रेम आहे उते भगवान पाण अची करे वेही करे खिचड़ी था खाइनि। चओ राम। छो सभिनीनि खां वॾी त ॻाल्हि प्रेम में ई आहे। प्रेम त अहिड़ी शइ आहे, अहिड़ी शइ आहे कि भगवान खे बि भक्तनि जे अधीन करे छॾींदी आहे। भगवान खे बि भक्तनि जे साम्हूं करे छॾींदी आहे। चओ राम। कोई शरण वठी करे भक्ति त करे, कर्मा वांगुरु कोई प्रेम त करे। ख़बर अथव भक्तमाल जी में लिखियल आहे कि जेॾी महिल कर्मा बाई हे शरीर जो त्याग करे भगवान जे धाम वई न, वैकुंठ धाम, त कर्मा बाई जो तो कोई मिट माइट हुयो कोन, कोई भी उन्हनि जे परिचय में अहिड़ो हुयो कोन। भगवान पाण अची करे जेॾी महिल कर्मा बाई शरीर जो त्याग कयो आहे, भगवान साम्हूं उते वेही करे रोअनि पिया। चओ हरे राम। एॾो प्रेम कयो आहे भगवान। छो जो उहे शरणागत थी वेंदा आहिनि भक्त भगवान जे। चओ हरे राम। मूंखे ॾाढो सुंदर भजन यादि थो अचे भाई, ॻाईंदव असां सां गॾु मिली करे प्रेम सां? भैया जी शाल। तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। भक्त भगवान के पुकार करे रहिया आहिनि। अचो तव्हां बि पुकार कयो। ओ तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। मैं धन्य हो गया। तेरी शरण में आके तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। हल्की हल्की ताड़ियुनि जी सेवा प्रेम सां। कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब हो। कितने मिले अमीर यहाँ, कितने गरीब, पर एक आप मिल गए तो, एक आप मिल गए तो मैं धनवान हो गया। तेरी शरण में आ
आके मैं धन्य हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। हरि बोल। करना कभी ना दूर प्रभु चरणों से आप, करना कभी ना दूर प्रभु चरणों से आप। बोलो हो। करना कभी ना दूर प्रभु चरणों से आप, चरणों के ही सहारे, चरणों के ही सहारे मैं भव पार हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो। शरण में आके मैं ओ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। हाँ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। ओ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण। हाँ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण। ओ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण। हाँ जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा रमण, जय जय राधा बोलो रमण। हे गोविंद जय जय गोपाल जय प्यारे जय गोविंद जय जय गोपाल जय आहा जय गोविंद जय जय गोपाल जय जय आहा गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय। आवाज तव्हां खे ॾियणी अथव भाई, हाणे न परीक्षा अथव तव्हांजी बि। गोविंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय। भैया तो मत करे। हाँ गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय हे जय गोविंद जय जय गोपाल जय प्यारे जय गोविंद जय जय गोपाल जय आहा जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय। एडी संगत वेठी आ पर शायद सब नथा गायो। गोविंद जय जय गोविंद जय जय बाबा गोविंद जय जय आहा गोविंद जय जय हाँ गोविंद जय जय मिली करे। हाँ गोविंद जय जय गोपाल जय आहा जय गोविंद जय जय गोपाल जय ओ प्यारे गोविंद जय जय गोपाल जय 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 गोविंद जय जय गोपाल जय आहा जय गोविंद जय जय गोपाल जय प्यारे जय गोविंद जय जय गोपाल जय आहा जय गोविंद जय जय गोपाल जय आहा जय गोविंद जय जय गोपाल जय हे जय गोविंद जय जय प्यारो गोपाल जय प्यारे जय गोविंद जय जय गोपाल जय हाँ जय गोविंद जय जय गोपाल जय जय। बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय सदगुरुदेव भगवान की जय। हाँ हाँ भगवान जी भक्ति में जेको आनंद आ, कथा कीर्तन में जेको आनंद आ न भाई वो संत चवनि था टिनि लोकनि में कोई। चओ हरे राम।
तव्हांखे आनंद आयो भाई इन तव्हां कीर्तन कयो त? हर घर में कीर्तन थे, भले 5 मिंट ही सही। जाते जाते भगवान नाम जी ध्वनि गूंजंदी आ न, जाते जाते भगवान नाम जो कीर्तन थींदो आ, उते कॾहिं बि नेगेटिविटी न ईंदी आहे। चओ हरे राम। ओ जेको असां थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि ते चवंदा आहियूं न, कंहिं कुछ करे छॾियो आ, कंहिं कुछ करे छॾियो हूंदो, कंहिं कुछ खाराए छॾियो, कंहिं हीअं कयो, कंहिं हूअं कयो। ये सब ॻाल्हियूं उन्हनि खे ई पकड़ंदियूं आहिनि जेके भगवान जी भक्ति सां संतनि खां ॾाढो परे परे हूंदा आहिनि। चओ राम। जिन घरनि में रोज कीर्तन थे न, कॾहिं कोई बुरी नज़र न लॻंदी आहे उन्हनि घरनि में। चओ राम। एक बार हिकिड़ा संत विया हिकिड़े घर में, कंहिं प्रेमीअ चयो बाबा नयो घर ठारायो आहे, अचो ऐं तव्हां उद्घाटन कयो। त हिकिड़ा संत हुया, उहे विया, ॾाढी मज़ेदार घटना। वया जीअं ई रिबिन कटायूं त संतन जो ध्यानु वियो, घर ॾाढो वॾो आहे, 3 मंजिल ठहियल आहे। 3 मंजिल ते न घर जे ॿाहिरि हिकिड़ो कारे रंग जो टायर लॻायूं। टायर थींदो आहे न भाई साइकिल जो जेको ॾिठो हूंदो आहे, तो कारो टायर लॻियल हुयो। चओ हरे राम। संतन चयो हेॾो बढ़िया करोड़नि जो घर ठारायो अथव, हे टायर छाजे लाइ लॻायो अथव भाई? त धीरे सां वञी करे कन में जंहिंजो घर हुयो हुन चयो साईं ॿुधियो आहे टायर लॻाइण सां बुरी नज़र न लॻंदी आहे। संतन चयो जय हो जय हो, ॾाढो सुठो, यानी टायर लॻाइण सां नज़र न लॻंदी, ॾाढो बढ़िया। ठीकु आहे, अंदरि वठी विया, विहारियो, संतन खे भोजन खारायूं, संतन भोजन खाधो, सभिनीनि सां मिलण लॻा, तो परिवार वारा बि मिलण आया। त जंहिंजो घर हुयो उनजी न्याणी बि आई, बहू रानी, नई नई शादी थी, उनखे वठी आया। चई बाबा हे बहू रानी घर आई आहे, संतन आशीर्वाद ॾिनो, ख़र्ची ॾिनी। धीरे सां जंहिंजो घर हुयो न चवण लॻो साईं हे नई नई वीचारी आई आहे, कुछ ॾींहंनि खां हिनजी तबियत ख़राब अथसि, लॻी तो कंहिं कुछ करे छॾियो आहे। चओ हरे राम। करे छॾियो आहे मतिलब? त धीरे सां चवण लॻो साईं लॻे तो कंहिंजी नज़र वज़र लॻी वई अथसि, कोई उपाय ॿुधायो न। संतन चयो हा उपाय आहे न। साईं कहिड़ो? चई उहो टायर हिकिड़ो ॿियो बि घुरायो, हुनजे गले में पायो। चई बाबा ईअं छो था चओ? कि तव्हांखे त इन्हनि ते ई भरोसो आहे न, टायर ते ई भरोसो आहे, त लॻायो, हिकिड़ो ॿियो बि घुरायो, हिनजे गले में पायो भाई। चओ हरे राम। ई त असांजा हाल आहिनि। चओ राम। अरे भगवान नाम अगर कंहिंजे मुख में हुजे, चवंदा आहिनि अंत समय अगर कंहिंखे प्रभु जो नाम यादि अची वञे, धरती जो सभिनि खां वॾे में वॾो पापी छो न हुजे, पर अगर अंत समय प्रभु जो नाम मुख में अची वियो न, त यमदूत उनजे साम्हूं अचण जी हिम्मत न कंदा आहिनि। चओ राम। तव्हां चवंदो हे त पापी हुयो? हा, भगवान जी लीला ई अहिड़ी आहे, जेकर अंत समय के प्रभु जो नाम याद अची वियो तो उनजो भव सागर पार थियण त पक्को आहे, पर अंत समय एॾो जल्दी याद न ईंदो आहे भगवान जो नाम। चओ हरे राम। कई असां अहिड़ा बि ॾिठा आहिनि वीचारा जिन खे ख़बर बि पइजी वेंदी आहे भाई हाणे बसि अंतिम समय आहे, तबियत ख़राब आहे, हालत ख़राब आहे, पोइ बि भगवान जो नाम न जपींदा, भक्ति न थींदी आहे उन्हनि खां। छो? त कंहिंजी वाणी चुप थी वेंदी, कंहिंजा कन ॿुधण बंदि थी वेंदा, कंहिंजी अखियूं ॾिसण बंदि थी वेंदियूं आहिनि। चओ हरे राम। ऐं कुछ सभु ठीक भी हुजे, पोइ बि परिवार वारा छा कंदा आहिनि, भजन कीर्तन थोड़ी कराईंदा आहिनि, नाम थोड़ी जपाईंदा आहिनि, पोइ हिक हिक खे फोन करे घुराईंदा आहिनि, अच अच बाबा जी तबियत ख़राब अथई, ॾिसी वञ मूं। न ईंदो अंत समय प्रभु जो नाम याद। चओ हरे राम। ॾाढो ज़रूरी आहे भक्ति में असां थोड़ो सावधानी रखूं। तॾहिं त सतगुरनि पंहिंजी वाणी में लिखियो आहे, प्रभु की उस्तत करो संत मीत, सावधान एकाग्र चित। चओ हरे राम। थोड़ी सी कोई भक्ति करे न तो रंग लगी वेंदो आहे भगवान जो। हिकिड़ा भक्त हुया, भक्तमाल जी कथा ध्यान सां ॿुधो। वो पहिरों भक्त न हुया, नालो हुयो अंगद। छा नालो हुयो? अंगद। पहिरों भजन न कंदा, भक्ति न कंदा। उन्हनि जी घरवारी ॾाढो भजन कंदी, संतन जो संग कंदी, सेवा कंदी, कथा कीर्तन में वेंदी, खूब नाम जपींदी, पंहिंजे पति खे चवंदी कि पति देव तव्हां बि हलो, तव्हां बि भजन कयो। उनजो पति चवंदो मां तोखे मना नथो कयां, तोखे करणो अथई तूं कर, पर मूंखे न चवंदी कर, मूंखे न वणंदो आहे भजन कीर्तन, मूंखे संतन जो संग नथो वणे, तूं कर, तोखे मनाई न आहे। घरवारी बि चयो ठीकु आहे, हाणे भगवान जॾहिं कृपा कंदो त कंदो। उन बि चवण छॾे छॾियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, घरवारी शहर में भागवत कथा पई हले, ओॾे हली वई। संतन ॾाढी सुंदर कथा कई, तो उन माता जी इच्छा थी कि मां संतन के प्रार्थना कयां कि मुंहिंजे घर अचो, भोजन खाओ। संतन स्वीकार कयो कि ठीकु आहे, सुभाणे तुंहिंजे घर ईंदासीं। ऐं कुदरती ओॾी महिल हुनजो पति घर में न हुयो, तो अञा ख़ुशि थी वई कि सुठो आहे, हुजे हा त मना करियां।
खूब बढ़िया तैयारी कई, संत आया, भजन कीर्तन थियो, भोजन थियो, एतिरे में जो पति वापस अची वियो। जी ॾिठई कि एॾा सब संत भक्त वेठा आहिनि, ॾाढो गुस्सो करण लॻो, नाराज थी वियो। घरवारी के गुस्से में ॾिसण लॻो, घरवारी चवण लॻी पतिदेव शांत थियो, तव्हांखे जेको गुस्सो करणो आहे मुंहिंजे मथां कजो, पर हिन महिल संतनि जी सेवा करण ॾियो। संत हली वञनि पोइ भले मूंखे डांटजो। और रही न सघियो, घटवत ॻाल्हाइण लॻो, एतिरो कि संतनि खे बि हुन घटवत ॻाल्हाए छॾियो। संतन के चवण लॻो उथो उथो हिते छो वेठा आहियो मुंहिंजे घर में, तव्हांखे त कोई कमकार आहे कोन, कंहिंजे बि घर हली था वञो। खूब घटवत ॻाल्हायो। संतन तॾहिं बि जवाब न ॾिनो। संत उतां उथिया, मथे ते हुनजे हथ रखियऊं, चयूं भगवान तोते बि कृपा करे भाई, ऐं हली विया। चओ हरे राम। अॼु घरवारी ॾाढो नाराज थी वई, रोअण लॻी कि तव्हां मुंहिंजो अपमान कयो आहे, मां सहन करे वेठा, पर तव्हां कंहिंजो अपमान कयो आहे? संतन जो। अरे घर आया संत, हा केॾी कृपा कई उन्हनि, ऐं तव्हां उन्हनि जो अपमान करे छॾियो। तव्हांखे मूंसां ॾाढो प्रेम आहे न, उनखे ॾाढो प्रेम हुयो पंहिंजी घरवारी सां। हा हा मूंखे त तोसां ॾाढो प्रेम आहे, ॾाढो चाहींदा आहियो मूंखे, हा, पर अॼु मां हिकिड़ी प्रतिज्ञा थी कयां, हिकिड़ो वचन थी खणा। कहिड़ो? अॼु खां पोइ मां तव्हांजो मुख न ॾिसंदमि। ओॾी महिल उन घूंघट करे वरितो, घूंघट हेठि कयो, चयो बसि अॼु खां पोइ मां तव्हांजो चेहरो न ॾिसंदमि। इहो ॿुधी करे अंगद त पागल थी वियो, हालत ख़राब थी वई हुनजी। छो जो पंहिंजी घरवारी सां ॾाढो प्रेम कंदो, ऐं ॾाढी सुंदर हुई उहा, ॾाढो प्रेम हुयो हुनजो, आकर्षित हुयो ॾाढो पंहिंजी घरवारी की तरफ़। रोअण लॻो, चवण लॻो अरे मूंखां ग़लती थी वई, चई न बसि संतनि जो अपमान करे छॾियो, हाणे मां तव्हांजो मुख न ॾिसंदमि। अरे मां हुनजो मुख ॾिसां बि छो, जेको भगवान जो नाम न जपे, जेको संतनि जी सेवा न करे। घूंघट करे छॾियो। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, भक्त अंगद जी ॾाढी कोशिशि कई, पर वो माता घूंघट ही न हटाए। 4 ॾींहं पोइ बाज़ार में निकितो अंगद, घुमंदे 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 हिकु जॻह ते कथा पई हले, भागवत कथा। ध्यानु ॾिजो, गुस्से गुस्से में चवण लॻो सभु कुझु इन कथा कीर्तन जे कारण थियो आहे, सभु इन्हनि संतनि जे कारण। मुंहिंजे घर में बि जेकी गहपी थी आहे उहो कंहिंजे कारण थी आहे? संतनि जे कारण थी आहे। आख़िर आहे छा हिन सत्संग में, आहे छा हिन कथा में? ॾिसां त सही, अंदरि हली आई। चओ हरि राम। पोइते पोइते वेठो, कथा शुरू थी, संतन कथा कई, हिन पूरी कथा ध्यान सां ॿुधी। 3 कलाक इनखे पहिरें ॾींहुं आनंद अची वियो। चओ हरे राम। चई मां त ॾाढा सुख भोग भोगिया आहिनि, पर अहिड़ो आनंद मूंखे कॾहिं न आयो जेको आनंद अॼु कथा में आयो पहिरें ॾींहं ते। हा हा, ॿिए ॾींहुं समय खां पहिरियों अची वियो, अॻिते अची करे वेठो, ॿिए ॾींहुं बि पूरी कथा ॿुधई। चओ हरे राम। 3 कलाक पूरा वेही करे हुन कथा ॿुधी ऐं खूब आनंद आयो। 3 ॾींहं वरी आयो, वरी कथा में पहिरियों अची करे शामिल थियो। अॼु त कीर्तन ॻाइण लॻो। 4थे ॾींहुं वरी आयो, 4थे ॾींहुं त कृपा थी वई, नचण लॻो। उहो ई जेको कॾहिं कीर्तन में न ईंदो, सत्संग में न ईंदो, 4थे ॾींहुं अची करे नचण लॻो। 5 ॾींहुं 6 ॾींहुं त भगवान जी विशेष कृपा थी वई, कथा ॿुधी करे रोअण लॻो। यादि रखिजो, साध संगत जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चऊं, भगवान जे लाइ रोअण हर हिक खे न ईंदो अथव। संसार जे लाइ तुरंत असांखे रोअण अची वेंदो, संसार जी कोई वस्तु न मिले त रोअण अची वेंदो, पर भगवान जे लाइ न, सतगुरनि जे लाइ जल्दी सां रोअण न ईंदो आहे भाई। चओ हरे राम। उहे आंसू जल्दी न मिलंदा आहिनि। रोअण लॻो कथा में। 7 ॾींहं पूरी कथा ॿुधी, 8 ॾींहं वरी पहुची वियो, पर 8 ॾींहं त विराम थी वियो। कथा घणा ॾींहं हलंदी आहे भागवत? 7 ॾींहं। माण्हुनि खां पुछण लॻो, चई अरे भैया कथा न थींदी? चयूं न भैया कथा त थी वई 7 ॾींहं। हो संत बि हली विया, काॾे विया? चई ॿिए नगर हली विया, ॿिए नगर में हुननि जी कथा आहे। एॾो प्रेम थी वियो कि ॿिए नगर में बि हली वियो। चओ हरि राम। है न भाई, मान लो कथा हले पई अजमेर में, किशनगढ़ भी पहुंची वियो कथा ॿुधण जे लाइ। चओ जय श्री कृष्ण। हाणे त जाते जाते कथा हले, जंहिं जंहिं शहर में ओॾे ओॾे वञी करे कथा ॿुधे। ईअं कंदे 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 पूरो पूरो साल गुज़री वियो। घरवारी खे ख़बर बि न पई कि मुंहिंजो पति हाणे भक्ति थो करे। 1 साल पोइ वरी उन्हनि जे नगर में उते ई कथा थी। कथा जो पहिरों ॾींहुं वो भक्त अची करे साम्हूं वेठो, अंगद जी। हाणे त भक्त थी वियो न, भक्त अंगद जी साम्हूं अची करे वेठो। उनजे पासे में ही अची करे उनजी घरवारी भी वेठी। उन ई कथा में उनखे ख़बर न।
कथा शुरू थी, भजन शुरू थियो त ॾिठई त कोई नचे तो, प्रेम में रोए तो, गाए तो। ध्यान सां ॾिठई त अरे इहो ॿियो कोई न केरा, मुंहिंजो पति आहे। पर इहो कीअं कथा में वेठो आहे? हलो वेठो त आहे, ठीकु आहे, हिन जी हालत त ॾिसो, रोए तो पियो, गाए तो, नचे तो। ॾिसी ॾिसी गदगद थियण लॻी। चओ हरे राम। पूरी कथा में उनखे निहारण लॻी कि गजब, जेको कॾहिं सत्संग ते न ईंदो, जेको संतन जी निंदा कंदो, संतन खे जंहिं घटि वधि ॻाल्हायो, उहो संतन जी शरण में वेही करे भजन कीर्तन तो करे। कमाल। चओ राम। कथा के विराम थियो। जेॾी महिल ॿई घर पहुता त अॼु घर वारी घूंघट, हाँ भाई, हटाए छॾियो। ओ जीअं ई घर आयो, उनजो घोट अंगद जी, उहो चवण लॻो अरे मां घर अची वियो आहियां भाई, तू ग़लती सां घूंघट हटाए छॾियो आहे, घूंघट करे वठ। चवण लॻी न स्वामी, अॼु कोई घूंघट न कंदमि। छो भाई, तुंहिंजो त प्रण हुयो, तू त मुंहिंजो मुख न पई ॾिसण चाहे, घूंघट छो हटायो अथई? तॾहिं ॾाढो सुंदर ॻाल्हि उन्हनि चई। घरवारी चए थी पतिदेव, घूंघट त मां उनजे साम्हूं कयो हुयो जेको संतन जी निंदा कंदो, जेको भजन न कंदो, जेको कॾहिं सत्संग ते न वेंदो। पर अॼु जेकी मां तव्हांजी हालत ॾिठी आहे, मूंखे त लॻे थो तव्हां भॻवान जा कोई प्रेमी भक्त थी विया आहियो। उन कथा में मां बि आई हुयमि, जे कथा में तव्हां नचो पिया, गायो पिया, रो पिया। हाणे छाजो तव्हांजे साम्हूं घूंघट? चओ हरे राम। मूंखे माफ़ कजो, मां साल भर तव्हांजे साम्हूं घूंघट रखियो, हाणे मां सभु घूंघट हटाईंदुमि। तॾहिं भक्त अंगद जी हिकिड़ी ॻाल्हि चई, ध्यान सां ॿुधजो। अंगद जी चवनि था हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी घरवारी खे, चवनि था मां तोखे सची ॿुधायां? जी स्वामी। मां आसक्त हुयुमि, मां तुंहिंजो चेहरो हिकु ॾींहुं न ॾिसंदुमि त मूंखे मज़ो न ईंदो। हिकु ॾींहुं अगरि मां तुंहिंजा दीदार दर्शन न कयां त मूंखे मज़ो न ईंदो हुयो। पर मां सच ॿुधायां, भगवान जी भक्ति करे, संतन जो सत्संग ॿुधी, कथा ॿुधी 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 करे हाणे मां इहो तो चई सघां कि मूंखे तुंहिंजो चेहरो न, हाणे त मूंखे केवल परमात्मा जो दर्शन करणो आहे। इहो ॿुधी करे घरवारी जी अखियुनि में आंसू अची विया। चई बसि मां इहो ई त चाहियां पई कि मुंहिंजो पति भक्त थी वञे, भजन करे। सोचो, हिकु बार उहो केवल कथा में वियो, हिकु ई बार में अहिड़ो रंग लॻी वियो, अहिड़ो रंग लॻी वियो कि त भगवान जो प्रेमी भक्त थी वियो भाई। चओ हरे राम। त छल अहिड़ो रंग असांजे जीवन में बि लॻे, अहिड़ी कृपा असांजे जीवन में बि लॻे कि तव्हां कथा मां वञो हितां ऐं तव्हांजो चेहरो ॾिसी करे ई कोई ॿुधाए भैया सच सच ॿुधाए काथो थो अचे, कथा मां थो अचे। अहिड़ी भक्ति हुजे असांजी। चओ हरे राम। अहिड़ो भजन हुजे भाई, चेहरो जेको आहे गुलाब जे गुल वांगुरु खिलंदो नज़र अचे। चओ राम। हिकु बार वीचारो मंगलू राम असांजो दोस्त अजमेर वारो, वो घुमे पियो बाजार में, घुमे पियो त उनजे दोस्त हिकिड़े सवाल पुछियो, चई भाई दुखी छो थो लॻे एॾो, मुंहुं लथल त ईअं, छा थी वियो, सभु ठीकु त आहे? छॾ यार, ॾाढा दुख आहिनि जीवन में। ॿुधाए त सही। चई छॾ, ठीकु आहे भला। ॿिए ॾींहुं वरी दोस्त मिलियो त ॿिए ॾींहुं ॾाढो ख़ुशि हुयो। हिकु ॾींहुं दुखी, ॿिए ॾींहुं ॾाढो ख़ुशि। वरी पुछीसि, चई भैया ॿुधाए त सही, कल्ह ॾाढो दुखी हुई, हाणे ॾाढो ख़ुशि थो लॻे, कारण छा आहे? चई ॿुध भाई, कल्ह मुंहिंजी घरवारी 20,000 जी साड़ी वठी आई। कल्ह मुंहिंजी घरवारी 20,000 जी साड़ी वठी आई। चई अच्छा तॾहिं दुखी आहे, अॼु ख़ुशि छो आहे? चई अॼु उहो साड़ी खणी करे तुंहिंजे घर वई आहे, तुंहिंजे घरवारी खे ॾेखारण। याने 20,000 तुंहिंजा बि लॻंदा त मां ॾाढो ख़ुशि आहियां। चओ राम। असल में त असां पंहिंजे सुख में, पंहिंजे दुख में ओतिरा दुखी न थींदा आहियूं, ॿियनि जो सुख ॾिसी वधीक दुखी थी वेंदा आहियूं। चओ राम। इहो भक्त जो लक्षण न आहे। भक्त त उहो जेको प्रभु जे रजा में राजी रहे, सम रहे। पुणे जा महान संत थिया आहिनि दादा जेपी वासवानी। वो हिकु बार सत्संग करण विया हिकिड़े आश्रम में, तो उते 120 सूरदास रहंदा। घणा भाई? 120 सूरदास। त उन्हनि सत्संग कंदे कंदे हिकिड़ो सवाल पुछियो। उन्हनि चयो, प्यारा भावरो, तव्हांखे न लॻंदो आहे कि परमात्मा जेकर असांखे बि अखियूं ॾे हा त असां भगवान जी सृष्टि ॾिसी सघूं हा, पंहिंजा माता पिता ॾिसी सघूं हा, भावर भेनर ॾिसी सघूं हा, दोस्त यार ॾिसी सघूं हा, हे कुदरत जा नज़ारा ॾिसूं हा? तव्हांखे न लॻंदो आहे? ॿुधायो कंहिंखे कंहिंखे लॻंदो आहे? त उते घणा सूरदास वेठा?
120 119 सूरदासन हथ मथे क्यों, केवल हिकिड़े खे छॾे। तो संत उन्हनि वटि विया, चयूं प्यारा सभिनीनि हथ मथे कयो आहे, तूं हथ मथे न कयो छो, तोखे नज़ारा न ॾिसणा आहिनि? चई न साईं मूंखे न ॾिसणा आहिनि। चई छो भाई तुंहिंजी इच्छा न थींदी आहे? चई न मुंहिंजी इच्छा न थींदी आहे। अरे ये सभु चवनि था असांखे नज़ारा ॾिसणा आहिनि, पंहिंजा माउ पीउ पंहिंजा भाउ भेण, हे कुदरत ॾिसणी आहे, सभु ॾिसणो आहे, तुंहिंजी छो न इच्छा थींदी आहे? उन सूरदास ॾाढो सुंदर जवाबु ॾिनई। उन चयो बाबा जे अगरि मुंहिंजे परमात्मा जी मर्ज़ी आहे कि मां इहे नज़ारा न ॾिसां त पोइ मां हुनजे मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ छो वञा? जे अगरि उहो चाहे हा त अखियूं ॾियां, ऐं नथो चाहे त कोई ॻाल्हि न आहे, मां हुनजी रजा में राज़ी रहां, तॾहिं त मां हुनजो भक्त आहियां। चओ हरि राम, मां हुनजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ छो वञा? संत ओॾीमहिल भावुक थी विया। संतन चयो प्यारा सच ॿुधाए, असली अखियूं त भॻवान तोखे ॾिनी आहे, बाक़ी असां सभु अंधा आहियूं। चओ हरि राम। जो तोखे अखियूं कोन्हनि पोइ बि भॻवान जो शुक्र तो करे, भॻवान जी कृपा तो सम्झे, ऐं भॻवान असांखे सभु कुझु ॾिनो आहे पोइ बि शुक्र कोन्हे। चओ हरि राम। कंदा आहियूं शुक्र? असां न कंदा आहियूं, पुकार ई न कंदा आहियूं। हर पल शुक्रानो करणो खपे भाई। तेरा हर वेले दिन रात गुरु जी शुक्र करा, गुरु जी शुक्र करा। तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करा, गुरु जी शुक्र करा। हो तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करा, प्रभु जी शुक्र करा। तेरा हर वेले दिन रात प्रभु जी शुक्र करा, गुरु जी शुक्र करा। मेरी बनी रहे जी बात गुरु जी शुक्र करा, गुरु जी शुक्र करा। मेरी बनी रहेगी बात प्रभु जी शुक्र करा, प्रभु जी शुक्र करा। मेरे बदल गए हालात प्रभु जी शुक्र करा, मेरी बन गई बिगड़ी बात प्रभु तेरा शुक्र करा, प्रभु तेरा शुक्र करा। मेरी बन गई बिगड़ी बात प्रभु जी शुक्र करा, प्रभु जी शुक्र करा। शुक्र करा प्रभु तेरा शुक्र करा, शुक्र करा प्रभु तेरा शुक्र करा, शुक्र करा प्रभु तेरा शुक्र करा। बोलो शुक्र करा प्रभु तेरा शुक्र करा। वरी चओ प्रेम सां, शुक्र करा प्रभु तेरा शुक्र करा, शुक्र करा प्रभु तेरा शुक्र करा। बोलो वृंदावन में बिहारी लाल की जय। हर पल प्रभु जो शुक्र कजे, हर परिस्थिति में। ॾिसो भाई उहे सूरदास हुया पोइ बि भगवान जो धन्यवाद था कनि, है न? चओ राम। पर असांखे शुक्र न ईंदो आहे भगवान जो। भगवान त